मस्त मस्त आखाणियुनि में मां दीपक मंगताणी तव्हां सभिनी जो तहे दिलि सां स्वागत थो कयां। अॼु जी आखाणी आहे कमचोर गॾ। हिकिड़ो भाई हो जंहिं वटि हिकिड़ो गॾ हुयो ऐं वापारु करण लाइ हीउ भाई गॾ ते सामान विझी करे हिक खां ॿिए गांव में वेंदो हुयो। ऐं जंहिंमहिल हिक खां ॿिए गांव वेंदा हुआ त विच में नंदी ईंदी हुई ऐं नंदी हिन खे पार करणी पवंदी हुई। त हिकु दफ़ो छा थियो कि हिन भाईअ लूणु खयो, लूण जी बोरियूं खयूं ऐं गॾ जे मथां विधई ऐं उनखे ॿिए गांव वठी वञिणो हुयो। हाणे गॾ थोरो कमचोर हुयो, उनखे कमु करण में सुस्ती ईंदी। त हाणे उहो छा कंदो हुयो, जीअं ई भाई ऐं गॾ सामान खणी करे नंदीअ में वञनि, ही नंदीअ जे विच में वेही रहे। जीअं ई वेही रहे तीअं जेको लूणु आहे उहो पाणी में वही वञे ऐं हिन वज़न हल्को थी वञे, पोइ खे गॾ हुन पासे हलियो वञे। हिकु दफ़ो थियो, ॿ दफ़ा थियो, टे दफ़ा थियो, रोज़ु थिए। त हाणे भाई खे ख़बर पइजे कि मुंहिंजो गॾ जेको आहे इहो चोरी करे थो ऐं कमु चोरी थो करे। हिकु ॾींहुं छा कई, भाईअ लूण जे बदिरां कपां सॼी भरियईं बोरियुनि में ऐं गॾ जे मथां विधई। गॾ पंहिंजे नियत नियम जे हिसाब सां कमु चोरी करण लाइ जीअं ई पाणी में वियो, पाणी में वेहिजी वियो। जीअं ई वेठो तीअं कपां में पाणी भरिजी वियो ऐं वज़न थियसि ॾाढो वॾो। एॾो वधी वियसि वज़न कि गॾ वीचारो हली न पियो सघे। उन ॾींहुं गॾ खे अकुलु आयो कि असांखे कमु चोरी न करणु खपे। चवण जो मतिलबु, लाइफ में ज़िंदगी में कमु करणु ॾाढो ज़रूरी आहे। जेको बि कमु हुजे पाण खे सुठी तरह हुनखे करणु ज़रूरी आहे। अॼु जी आखाणी तव्हांखे कीअं लॻी, लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा।